नसीराबाद में रोड न ठहण खिलाफ पीपी शहीद भुट्टो तरफा 7 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अलाह बख्श कुरैशी। जी नाज़रीन, अॼु नसीराबाद में पीपी शहीद भुट्टो पारां 7 ॾींहं ते बि नसीराबाद तालके जे 3 ॻोठनि बारादी फुलपोटरो, बिलावल खान फुलपोटरो, अमीर बख्श फुलपोटरो जो गुज़िरियल केतिरे अरसे खां रोड जो अध में रहियल कमु न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। हीअ रैली नुनारी महले खां शुरू थी आहे, जेका तालका प्रेस क्लब ताईं पहुचंदी। अचो खाइन मालूम करियूं त संदन मुतालबा कहिड़ा आहिनि। 8 खां 9 महीना थी विया आहिनि, एक्सीडेंट था थियनि, माण्हू पिया मरनि, माण्हू ज़ख़्मी पिया थियनि। वॾी हिकिड़ी उनजी जेकॾहिं तव्हां रोड जी त सिर्फ़ु पथर विछायल आहे, को उन ते बिल्डोज़र बि न घुमाए अथनि। हीउ रस्तो ठाहे ॾियणु न पर रहंदो कंदो माण्हुनि जा रस्ता बंदि करण जी हिकिड़ी कोशिशि आहे। हीउ करप्शन आहे ऑफिसरनि जी ऐं इन्हनि हुक्मराननि जी। असां इहो मुतालबो था कयूं त तव्हां इहो जेसीं ताईं कमु मुकमल न कराईंदो हीअ असांजी तारीख़ जारी रहंदी। जेके तव्हांखे रोड न आहे ठहिराइणो त पथर तव्हां छाजे लाइ रखी आहियो? डेली उते एक्सीडेंट था थियनि, जिते पथर रखिया आहिनि त उहे त छुटा, ॿिया रस्ता इहे आहिनि। सॼे तालको असांजो डावाडोल लॻो पियो आहे। जेके मुख़्तलिफ़ रोड आहिनि, जेके लिंक रोड आहिनि, उते ठेकेदार पथर विछाए गायब थी विया आहिनि। ऐं हाणे पहिरियां त थोरो रस्तो हुयो, माण्हू हली सघनि पिया। हाणे जॾहिं पथर विछाए विया आहिनि, माण्हू हली बि कोन था सघनि, गाॾियूं नथी हली सघनि। असीं इंतज़ामिया खां इहा घुर था कयूं, नसीराबाद तालके में जेके भी रोड रस्ता जेके जिते पत्थर विछाया विया आहिनि, महिरबानी करे उहे कंप्लीट कया वञनि। उहो रोड न ठहण आहे ऐं रोडनि जे पत्थर जेको विछायल आहे, उनजे करे ज़िंदगी जेका आहे उहा ॾाढी ॾुखी थी पई आहे। ठेकेदार जल्दी में जल्दी पंहिंजो जेका कमु पूरो करे, जेकॾहिं न कमु पूरो नथो करे त फौरन हिन ते जेका एक्शन करे। असां इंतज़ामिया खे घुराई। जी नाज़रीन, तव्हां ॿुधो त हिननि जो इहो ई मुतालबो आहे त जेसि ताईं 3 ॻोठनि समेत पूरे तालके अंदरि रोडनि जा रहियल कम मुकमल नथा थियनि, तेसीं ताईं रोड्स खाते समेत इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अलाह बख्श कुरैशी, सिंह टीवी न्यूज़, नसीराबाद।